अस्सलाम वालेकुम। अॼु जो व्लॉग मां काफ़ी देर सां शुरू कयो आहे। हिकु थियण वारो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में थोरी देरि में जेको आहे ॿिए पहिरीं जी अज़ान बि अची वेंदी। ऐं मां सभिनी खां पहिरियों तव्हां सभिनीनि जी इलाही इलाही शुक्रगुज़ार आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त तव्हां मुंहिंजे व्लॉग्स खे एॾी सुठी मोट ॾिनी आहे ऐं पसंदि कयो था त मुंहिंजो हौसलो वधे थो ऐं मां पूरी कोशिशि कंदमि त आईंदा जेको आहे मां रोज़ानो व्लॉग्स ठाहींदी रहां। कॾहिं इतफ़ाक़ थी सघे थो त का मसरूफ़ियत ॿी थी वञे। ऐं अॼु जो व्लॉग मां देरि सां बि इन लाइ शुरू कयो आहे जो सुबुह जे टाइम ताईं कुझु ॿियूं मसरूफ़ियतूं थोरी मां एक्स्ट्रा निंड बि अॼु करे वरिती आहे, इन करे थोरो देरि बि थी वई। ऐं हिन महिल अज़ान ईंदी त यकीनन मां निमाज़ खां पोइ कंटिन्यू कंदमि। हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवां पंहिंजी इबादतूं शेयर न कबियूं आहिनि, पर हीअ जेको मां हर वक़्तु मैंशन कंदी आहियां त हाणे ॿिए पहिरीं जी निमाज़ जो टाइम आहे या टे पहिरीं या सांझी, त इन में मुंहिंजो मक़सदु कोई शो ऑफ न आहे। इन में मुंहिंजो मक़सदु इहो आहे त इहो सभु कुझु असांजी रोज़ानी ज़िंदगीअ जो हिसो हुजणु खपे। चाहे तव्हां कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखो था, तव्हांजी इबादतूं तव्हांजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो लाज़मी हिसो हुजनि। जीअं ऑक्सीजन आहे, साहु खणूं था, जीअं खाधो खाऊं था, उनखां बग़ैर नथा रही सघूं, ईअं असांखे पंहिंजी इबादत खे हिसो ठाहिणु घुरिजे ज़िंदगीअ जो। ईअं न त कोई निमाज़ थो पढ़े त हाणे सभिनी खे थो ॿुधाए, इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो न आहे। छो त मां पंहिंजी रोज़ानी ज़िंदगीअ जे बारे में जेको कुझु तव्हां सां शेयर करे रही आहियां त उन में इहो बि शामिलु आहे ऐं इहो हर कंहिंजो ज़िंदगीअ जो ज़रूरी हिसो हुजे। ठीकु आहे। सो अॼु असांजी कम वारी माई बि मोकल करे वई आहे, उहा आई कोन, चई त ॿार बीमार आहे, 2 ॾींहं मोकल खपे, त मां रिआयत करे छॾींदी। हाणे कहिड़ो ई बहस कयां हुन सां, अलाए सच थी ॻाल्हाए अलाए कूड़ थी ॻाल्हाए, उहा हुनजी नियत हुन सां ई। ऐं थां वग़ैरह जेके मुंहिंजी धीअ धोई छॾिया आहिनि। ऐं उनखां पोइ कल्ह मां जीअं ॻाल्हि कई त पाणी टैंक में घटि हुयो, पर एतिरो हुयो जो टंकी मथे भरे छॾीसीं, त मूं टैंकर वारे खे कॉल कोन कई। ऐं प्लम्बर खे बि घुराइणो आहे। वॉशरूम में हिकिड़ी नलकी जेका लीक थी करे, नंढा नंढा प्रॉब्लम त मां पाण सॉल्व करे छॾींदी आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं पर कॾहिं कॾहिं मुंहिंजे वस खां ॻाल्हि चढ़ियल हूंदी आहे त कंहिं हेल्पर खे बि घुराइणो पवंदो आहे। सो हाणे जेको आहे अॼु मूंखे हिते पंहिंजे प्लांट्स वारे एरिया में बि कुझु कमु करिणो आहे। इलाही सारा प्लांट्स अहिड़ा आहिनि जिन में पन सुकी विया आहिनि या कचिरो जमा थी वियो आहे क्यारी में, त उहो बि मां कोशिशि कंदमि त तव्हां सां शेयर कयां। पर हिन महिल हिते उस अची वई आहे इलाही, तव्हांखे थोरो ॾेखारियां। उस हिते घणी आहे ऐं मां शेड में वेठी आहियां, इन करे कुझु ख़ासि माना मूंखे फ़र्क़ु नथो पए, हवा बि लॻे थी, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, गर्मी काफ़ी घटिजी वई आहे। सो इहो जेको आहे सभु कुझु तव्हां सां अॼु शेयर कबो इंशाअल्लाह। ऐं हिते जेको आहे प्लांट्स जे भरिसां त मां जेको आहे शाम जे टाइम ते कमु कंदमि, जॾहिं बिल्कुलु बि हिते छांव थी वेंदी। सो हाणे हलूं था ऐं अॻियां जीअं जीअं मां कमु कंदी वेंदमि तीअं तीअं तव्हां सां शेयर कंदी रहंदमि। हिन महिल मां वॉशरूम में बीठी आहियां ऐं सोचियमि इहो तव्हां सां शेयर कयां। हिते पाणी इलाही सारो थो टपके ऐं मां हिन जे हेठां टब रखी छॾियो आहे ऐं इन टब मां ही मग भरे भरे ऐं हिन बाल्टीअ में जमा थी कयां ऐं हीउ हेतिरो पाणी हिन बाल्टी में जमा थी वियो आहे। इन जी वजह मां तव्हांखे ॿुधायां थी। ॾिसो, इन जी वजह इहा आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां दरिया जे किनारे ते बि रहंदा हुजो त बुक पाणी जो ज़्यान न कयो। बुक पाणी जो छा थींदो आहे, 2 हथ मिलाए जेके असां ठाहींदा आहियूं प्यालो हथनि जो, उहो आहे बुक पाणीअ जो। तव्हां सोचो त हाणे दरिया खे हिकु बुक पाणीअ सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए। इन जो मतिलबु आहे केॾी इंपॉर्टेंस आहे, केॾी अहमियत आहे न पाणी जी, त पाणी कॾहिं बि ज़्यान न करणु घुरिजे। मां हमेशह को नलको लीक थींदो आहे त उनखे तकड़ में मां उनखे ठाराईंदी आहियां। हाणे हीअ प्रॉब्लम कल्ह खां थियो आहे ऐं इहो राति खां मां हिन में टब रखी छॾियो आहे। सो इहो कोशिशि कयो पाणी ज़ाया न कयो। ऐं प्लम्बर खे कॉल मूं करे छॾी आहे ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हा करे बि न ईंदा आहिनि, सो दुआ कजो त अची वञे, न त इहो पाणी त मां बचाईंदी रहंदमि, इहो मां ज़ाया कोन कंदसि। मां अची वई आहियां बुर्ची खाने में। सो अॼु कम वारी माई जी मोकल आहे ऐं मां हिन व्लॉग जे शुरू में मां डेट मैंशन न कई आहे। अॼु आहे 9 सेप्टेम्बर 2020। सो बसि चुल्हनि खे कुझु हल्को मां साफ़ थी करे वठां त जीअं मां हिन ते खाधो पचायां हाणे। ऐं मंझंदि जो असां पचाईंदासीं खिचड़ी। असां खिचड़ी शौक़ सां खाईंदा आहियूं ऐं असां मुंहिंजे जेके फैमिली में खिचड़ी पचंदी आहे उहा सफ़ा सादी ऐं हिन में कोई मिर्च मसाला कुझु अहिड़ो न हूंदो आहे। न त उर्दू वारी खिचड़ी जेके उर्दू वारा ठाहींदा आहिनि उहे त अलाए छा हूंदी आहे मसालनि वारी, या सिंध में बि के माण्हू अहिड़ी ठाहींदा आहिनि खिचड़ी जेका मिर्च मसालनि वारी हूंदी आहे। सो ही कुझु थोरी बेसिक सफ़ाई करण खां पोइ
कमु शुरू कंदमि। ऐं ॾही बि मूंखे ॼमाइणी आहे, ऐं ॾही जी जेका वीडियो आहे उहा मौजूदु अथव, घर में ॾही कीअं ॼमाइजे। सो ही खीर गरम पियो थिए, इन मां ॾही ठाहींदमि। प्याले में मां ॾही विझी चुकी आहियां ॼमाइण जे लाइ। हिते असांजी मुङनि जी दाल ऐं चांवर भिगल आहिनि, हिन जी मां अलॻि सां वीडियो ठाहियां थी, जेका मां पंहिंजी राइस रेसिपी वारे प्लेलिस्ट में ऐड कंदसि, उहा तव्हां बाद में ॾिसी सघंदव। सो लंच थी वियो असांजो रेडी, खिचड़ी पची वई आहे ऐं मां ॾहीअ सां खावां थी। सो इहो मुंहिंजो फेवरेट खाधो आहे। ॾही बि ॼमाए छॾी आहे। इन खां पोइ लंच खां पोइ वरी जेको मां कंटिन्यू कंदमि उहो तव्हां सां शेयर कंदसि। सो लंच करण खां पोइ कुझु मैसेजिस जा जवाब ॾिनमि। हिकिड़ी कल्ह वारो जेको व्लॉग हो उहो बि अपलोड कयो अथमि डिफरेंट जाइन ते। ऐं उन खां सवाइ इलाही सारियूं फरमाइशूं आयूं आहिनि, रिक्वेस्ट चवां, फरमाइश चवां त असांखे टुक करणु सेखारियो। सो मूं हीअ बेसिक वाइट कपिड़ो कढी रखियो आहे ऐं कुझु हीअ रंगीन टुकड़ा बि, इहे मां वीडियोज़ ठाहींदमि। अॼु जे मुंहिंजे प्लैनिंग में इहे शामिल आहिनि। ऐं हीअ मुंहिंजो पिन कुशन, अलाए कोई 20 साल पहिरियों ठाहियो, ॾाढो पुराणो थी वियो आहे, लॻे थो ॿियो ठाहिणो पवंदो। सो ही मां मैचिंग धागा कढी रखिया आहिनि। ट्राईपॉड हिते मुंहिंजो रेडी आहे। ऐं हाणे मां जेको आहे वीडियोज़ ठाहींदमि टुक जूं, उहे अलॻि सां शेयर कंदमि। उहे हिन व्लॉग में मां नथी ॾेखारियां छो त पोइ टाइम ॾाढो लॻी वेंदो। त हाणे कंटिन्यू कंदमि मां, त इनशाला अॻिते वधूं था, जेको थींदो रहियो अॼु जे ॾींहं में। हूअं त मां लंच करे सुम्ही पवंदी आहियां, पर मां सुबुह जो जेको आहे ॾाढो सारो एक्स्ट्रा सुम्ही चुकी आहियां। इन करे अॼु मां उहो मंझंदि वारो रेस्ट या उहा मंझंदि वारी निंड बिल्कुलु बि नथी कयां। ठीकु आहे। अच्छा, ही उतां वाइट सीमेंट जेको आहे निकिरी वियो आहे परियां, इन पॉट जे चौधारी, त इहो तव्हां हणी सघंदव? पोइ ॾिसोसि न त हिनखे खोटे भञी वञो। आहे त सॼी भित में इहो ॾार पइजी वियो आहे हेठि। हितां पाणी बि जेको आहे न अंदरि थो हली वञे। हा हा, इहो वारो। ऐं हिन पॉट जे चौधारी बि जेको आहे सॼो वाइट सीमेंट निकिरी वियो आहे। ठीकु आहे। सो अञा टुक जी वीडियो ठाहिणु वेठमि त प्लम्बर अची वियो, शुक्र आहे जो पंहिंजे टाइम सां वाइदे जे मुताबिक़ आयो ऐं हीउ पाणी बि जो मसइलो हल करे वियो। ऐं हितां सॼो मुंहिंजो वाइट सीमेंट जेको लही वियो। ऐं छो त असांजा पहिरीं वारनि शायदि अलाए पंहिंजो तेज़ाब विधो, अलाए छा विधो, त ॾाढो गंद थी वियो हिते। सो हीउ सॼो कचिरो बि कढी वियो ऐं चई वियो आहे त 2-3 कलाक हिनखे पाणी न हणिजो। त इहो मां इनशाला राति जो वरी हिनखे साफ़ु करे धोई छॾींदमि। ऐं हाणे केॾो सुठो ॼण नओं पियो लॻे हिन पासे बि। त मूंखे सफ़ाई रखणु एॾी मुश्किल पई थिए न, मिथियुनि में मिटी घिरी पई वञे, जेको मूंखां बिल्कुलु बर्दाश्त न हुयो। सो इहो मसइलो बि हल थी वियो। हाणे हलां थी वीडियो ठाहिण टुक जी। हाणे 1 ठही या 2 ठही। अॼु माशाल्लाह मां ही 3 जेके आहिनि टुक जा वीडियोज़ ठाहिया आहिनि। हिकिड़ो ही कुंगरी सेखारी, ही चइनि पत्तियुनि वारो गुल सेखारियो, ऐं ही हिकिड़ो गुल सेखारियो जंहिंमें 8 पत्तियूं आहिनि। त मां जेको आहे हाणे 3 पहिरीं जी नमाज़ जो टाइम थी वियो आहे, उन खां पोइ वरी कुझु कमु कंटिन्यू कंदमि इनशाला। टाइम थियो आहे 5:45 शाम जा। ऐं ॾहीअ खे चेक कयूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो ॾाढी मज़े जी, ॾाढी ज़बरदस्त ॾही ॼमियल आहे। टेस्ट बि कयूं त टेस्ट सही आहे या न। मज़ेदार। सो इहा ॾही वेंदी हाणे फ्रिज में। सुराणे ते चांवर भिॼाए रखिया आहिनि राति जे लाइ, पर मां अञा ताईं डिसाइड न कयो आहे त पचाईंदमि छा। हलूं था ॿाहिरि। घणो करे त हिननि प्लांट्स मां जेके मां पन वग़ैरह कढंदी आहियां उहो मां सुबुह जो करे छॾींदी आहियां, छो त पोइ मासी ईंदी आहे त उहा सॼो कचिरो मेड़े वेंदी आहे, ॿुहारी ॾेई वेंदी आहे। सो हाणे उन त कई आहे 2 ॾींहं मोकल, तंहिंजे करे मूंखां इहो बर्दाश्त कोन थींदो। सो जेतिरो मूंखां थी सघे थो हिन महिल मां करे थी छॾियां। ऐं भउ बि थींदो आहे मूंखे इलाही, मां डिॼंदी आहियां किरड़ियुनि खां, पर हिन प्लांट्स जे करे मूंखे कुझु बहादुरी ॾेखारणी पई आहे। सो बहरहाल हीअ बि जेका आहे कूंडी, जल्दी मां हिन जो बि कुझु ठाहिण वारी आहियां, उहो तव्हां सां मां शेयर कंदमि। गंद इलाही जमा थी वियो आहे हिते। ऐं हीअ मूंखे ख़बर न आहे ॿूटो छाजो आहे। हीअ मुंहिंजे मनी प्लांट जी कूंडीअ में पाणे ई फुटी आयो आहे। त प्लीज़ हे ॾिसो, अगरि केरु सुञाणींदो हुजे त मूंखे ॿुधाए हीअ छाजो आहे। अगरि कोई इंतिहाई क़ीमती ॿूटो आहे त मां हिनखे कढी कंहिं अलॻि कूंडीअ में हणंदमि। जे ईअं ई कुझु आम शइ आहे त पोइ भली फुटो पियो हुजे, हरू भरू मां साह वारनि खे तकलीफ़ न ॾींदी आहियां। सो हाणे कचिरो हिते काफ़ी आहे, ॿुहारी मूंखे ॾियणी पवंदी हितां जी। ॿियनि में बि ॾिसूं था अगरि कंहिंमां बि मूंखे गंद कढिणो आहे। हीअ ॾिसो सुकियूं काठियूं थी वियूं आहिनि, कंहिंजा पन अधु सुकिया थी विया आहिनि। ऐं इहो कमु हमेशह मां पाण ई कंदी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे हिननि सां इलाही प्यार आहे ऐं ॿिए कंहिंखे घर में इहो शौक़ु बि न आहे।
शौक़ु बि मूंखे आहे ऐं हिननि सां डील करणु, हिननि खे ट्रीट करण बि मूंखे ईंदो आहे। सो इहो कंदमि सॼो। हीअ मुंहिंजा वीचारा हिते लेडी बग्स, हिननि जी हिकिड़ी अखि निकिरी वई आहे, हिननि जो तारो निकिरी वियो आहे, हिननि खे बि मां रिपेयर कंदमि कंहिं ॾींहुं। सो बहरहाल हिन सभिनी खे सफ़ाई जी बि ज़रूरत आहे ऐं पाणी जी बि ज़रूरत आहे। सो मां हाणे हिननि खे ॿुहारी बि ॾींदमि ऐं पाणी बि ॾींदमि। हिते ई हया अथमि 2 प्लांट्स, हीअ त अलाह करे लॻी वञनि, बाज़ारि त सुकी विया आहिनि ऐं हीअ त चङो भलो हुयो जेको सुकी वियो आहे। बारिश जो हिन में एॾो पाणी पियो। ऐं हीअ ॾिसो 2 प्लास्टिक जूं प्लेटूं आहिनि, हे मां मशरूम्स ठाहिया हुआ त इहे नयूं प्लेट्स वठी आई हुयमि। सो इहे जेके आहिनि रोज़ रोज़ भॼी पिया पवनि, त मशरूम हाणे मां ठिकर वारा रखिया आहिनि ऐं इन्हनि मां जेको आहे मां हिकिड़ी ज़बरदस्त शइ ठाहींदमि। जीअं हाणे तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त मां उछलाईंदी न आहियां शयूं। सो हिननि प्लांट जी सफ़ाई करे वठां ऐं ॿुहारी ॾियणी आहे। हीअ ॾिसो, ही नंढियूं नंढियूं शयूं मां डेकोरेट कंदी रहंदी आहियां, अलाए किथां किथां वठी ईंदी आहियां। सो अॼुकल्ह त वञण ई बंदि आहे, हाणे इहो थोरो घणो ॿाहिरि असां निकिरणु शुरू कयो आहे। हिननि प्लांट जी सफ़ाई ज़रूरी आहे, न त ही हिकिड़ो कचिरो ऐं हिकिड़ो झंग थी जमा थींदा आहिनि। ॿियनि ते त बारिश पई आहे त उहो धोपी विया आहिनि, हे अंदरि आहिनि थोरा शेड में, त हिननि ते इलाही मिटी पइजी वई आहे। हे नंढियूं नंढियूं शयूं जेके मुंहिंजी दिलचस्पीअ जूं आहिनि। तव्हां यकीन कयो, मां तमामु घणो मूंखे ख़ौफ़ बि थींदो आहे। हिकिड़ा सापा हूंदा आहिनि ॻाढ़े रंग जा धागनि जहिड़ा, उन्हनि खां बि ॾिजंदी आहियां। पर हाणे बहादुर थियणो पवंदो आहे। अगरि मां बहादुर न थींदमि त मुंहिंजे हिननि मासूमनि जो ख़्यालु केरु कंदो जेको मां पालिया आहिनि। सो मौज बढ़े या आंधी आए, दिया जलाए रखना है, घर की ख़ातिर 100 दुख झेलें, घर तो आख़िर अपना है। हालांकि इहो मुल्क जे लाइ चयल आहे, पर असांजा आम घर बि असांजा घर आहिनि। उन्हनि खे असां फुल टाइम जेको आहे नौकरनि जे हवाले नथा करे सघूं। मां चवंदी आहियां घर असांजी जन्नत आहे। सो पंहिंजी जन्नत ॿिए कंहिंजे हवाले कीअं थी करे सघिजे, ॿिए कंहिंजे आसिरे। सो कॾहिं कॾहिं मां पाण बि डिटेल में कमु कंदी आहियां। हाणे त खणी इतफ़ाक़ सां मासी कम वारी माई न आई आहे, पर मूंखे सुठो लॻंदो आहे त अगरि असां पंहिंजे घर जा पाण कमु कयूं। सो ही मां हितां फिनिशिंग करे सॼे कम जी ऐं उनखां पोइ वेंदमि मिंजण, छो त ॾाढो मां इलाही नॉन स्टॉप कमु कयो आहे वीडियोज़ ठाहिण जे लाइ। मूंखे जेको आहे जेके ख़ासि करे मां क्राफ्ट जूं या अॼु टुक जूं ठाहियूं आहिनि, पखो बंदि करे घणो करे वेहणो पवंदो आहे। पोइ सॼो पघर थो थी वञे ऐं बसि ईअं सम्झो त पोइ विञणु फ़र्ज़ु आहे। सो हितां ॿुहारी ॾेई मां ॾींदमि पाणी हिननि खे। सो वॾियुनि कूंडियुनि खे त पाणी ॾेई आहिनि, हाणे वारो आहे हिननि नंढियुनि जो। ऐं असांजे घर जे साम्हूं हिते बिल्डिंग थी ठहे, त हिते हर वक़्तु जेके आहिनि खड़का खुड़का लॻा पिया हूंदा आहिनि। हीअ मुंहिंजा मनी प्लांट भॻल प्यालनि में हया अथमि। सो अॼु पाणी जी टांकी थी वई ख़ाली। हाणे हिन महिल मां कंदमि टैंकर वारे खे कॉल, पोइ राति जो कंहिं महिल ताईं ॾेई वेंदा आहिनि। सो नंढियुनि कूंडियुनि खे मां हमेशह पंहिंजे हिन जेको आहे वॉटरिंग कैन सां पाणी ॾींदी आहियां। सो इहो मुंहिंजो ॾींहुं ईअं गुज़रंदो थो रहे ऐं थी सघे थो हिन व्लॉग खे मां हिते ई ख़तमु कयां। पर जेकॾहिं अञा कुझु मां अहिड़ी का क़ाबिले ज़िक्र कोई कमु कयो त उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि इंशाअल्लाह। सो तेसि ताईं ॾियो मूंखे इजाज़त। जेकॾहिं कुझु कंटिन्यू कंदमि त उहो मां हिन में इंशाअल्लाह ऐड करे छॾींदमि।